कड़ो मंझि कड़े जीअं लोहार लपेटियो, मुंहिंजो जीउ जड़े सुपेरियां सोघो कयो। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त असां सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे तरफ़ां पंहिंजे हिन स्टूडियो में वक़्तनि फ़वक़्तनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुज़ाकरा कंदा आहियूं ऐं बहस मुबाहिसो थींदो आहे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, ऐं उहे समूरा मौज़ूअ सिंधी ॿोलीअ सां लाॻापियल हूंदा आहिनि। असांजो सिलसिलो आहे सिंधी ॿोली, ख़तरा, मौक़िया ऐं तजवीज़ूं। उन सिलसिले हेठि अॼु असीं जंहिं अहम मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं उहो आहे शाह लतीफ़ जे शाइरीअ में जेके मुख़्तलिफ़ लहजा आहिनि, उन्हनि लहजनि जो अभ्यास या उन लहजनि जे हवाले सां असांजा जेके आलिम, असांजा अदीब अॼोके हिन मुज़ाकरे में शामिलु आहिनि, उहे पंहिंजा वीचार वंडींदा। सभ खां पहिरियां मां अॼोके हिन मुज़ाकरे में शामिलु मुअज़्ज़िज़ जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ अव्हां सां कराईंदो हलां। मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब हूअं त हक़ीक़त में कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। डॉक्टर साहब जन सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन बि रहिया आहिनि ऐं कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जा डायरेक्टर जनरल रहिया आहिनि, डायरेक्टर जनरल कल्चर रहिया आहिनि, ऐं उनखां अलावा उन्हनि जो तमामु वॾो इल्मी अदबी कमु आहे ऐं ख़ासि तौर ते जेका क्लासिकल शाइरी आहे उन ते हुननि जी गहरी नज़र रही आहे। हुननि जो PhD जो मक़ालो शाह इनायत शहीद ऐं संदसि सिलसिले जा शाइर जहिड़े अहम हिकिड़े मौज़ू ते आहे ऐं हुननि जी हमेशह शाह लतीफ़ ऐं शाह लतीफ़ जी ॿोली, हुन जे लहजनि ते गहरी निगाह रही आहे। मां डॉक्टर साहिबु अव्हांखे भली कार चवां थो। साईं महिरबानी। ऐं डॉक्टर मांझी साहब जन जे भरिसां सिंधी ॿोलीअ जी हिकिड़ी ॿी नामियारी असांजी भेण लेखिका, मुहक़िक़ ऐं सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में प्रोफेसर आहिनि डॉक्टर शाज़िया सफ़ीर, उहे असां सां गॾु आहिनि। डॉक्टर शाज़िया सफ़ीर शाह लतीफ़ जी शाइरी जो लिसानियाती अभ्यास जहिड़े मौज़ू ते PhD कई आहे। शाह लतीफ़ हुननि जे तहक़ीक़ जो ख़ासि मौज़ू रहियो आहे ऐं शाह लतीफ़ खां अलावा ख़ासि तौर ते क्लासिकल शाइरी, ॿोली, ग्रामर, उन ते डॉक्टर साहिबा जो तमामु ज़बरदस्त कमु आहे। डॉक्टर साहिबा अव्हांखे बि असां भली कर चऊं था। महिरबानी। डॉक्टर शाज़िया सफ़ीर सां गॾु सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो ॿियो नाले वारो मुहक़िक़ ऐं आलिम, ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु जॾहिं असीं शाह शुनासनि जी हिकिड़ी फ़हिरिस्त जेकॾहिं ठाहींदासीं त उन फ़हिरिस्त में जेके तमामु सीनियर माण्हू असांखे नज़र ईंदा जिन शाह लतीफ़ ते इब्तिदाई जेके कुझु PhD जा मक़ाला असांखे मिलनि था, उन्हनि मक़ालनि मां हिकिड़ो मक़ालो साईं जन जो आहे डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो साहिबु। डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो हक़ीक़त में अहिड़ी हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे कम जो दाइरो तमामु वसी आहे। हुन हिकु ई वक़्तु शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि क्लासिकल शाइरनि ते तमामु ज़बरदस्त कमु कयो आहे। ख़ासि तौर ते संदुनि PhD जो जेको मक़ालो हुयो शाह लतीफ़ जी शाइरी में अलामत निगारी, उहो सिंधी अदब में ऐं ख़ासि तौर ते शाह लतीफ़ ते जेको अभ्यास थियो आहे, जेका तहक़ीक़ थी आहे, उन जे हवाले सां तमामु अहम कमु आहे। ऐं उनखां अलावा शाह लतीफ़ जी शाइरी जो अलामती शहूर ऐं अहिड़ी तरह सां सचल सरमस्त जी शाइरी जो शाइरी ते हुननि जो किताबु आहे ऐं ॿिया ॿुढल फ़क़ीर ते ऐं ॿियनि खोड़ सारा शाइरनि ते हुननि जा किताब मौजूदु आहिनि ऐं सिंधी ॿोली जा निहायत मोतबर स्कॉलर आहिनि। साईं डॉक्टर ग़ुलाम नबी सदायो साहिब खे मां दिलि सां भली कार चवां थो। साईं महिरबानी। असीं पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ जेको आहे उहो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब जन खां कंदासीं। डॉक्टर साहिबु, असां शाह लतीफ़ जी शाइरी जो जॾहिं मुतालो कयूं था त शाह लतीफ़ जे शाइरी जो सभ खां वॾो हुस्न मां सम्झां थो त उनजी ॿोली आहे ऐं उनजा लहजा आहिनि। अॼु असांजी गुफ़्तगू जो हूं त ख़ासि मौज़ू त शाह लतीफ़ जा लहजा आहिनि, पर मां सम्झां थो त शाह लतीफ़ जे ॿोलीअ में खोड़ सारा गुण आहिनि, खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि, खोड़ सारा उनजा पहलू आहिनि जिन ते असां गुफ़्तगू करे सघूं था। छो त लहजा बि जेके आहिनि से उहे ॿोलीअ जे ख़ासि ख़ूबियुनि मंझां जेको आहे सो पैदा थियनि था पिया। त तव्हां छा था सम्झो त शाह लतीफ़ जी शाइरीअ में ख़ासि तौर ते लिसानियाती हवाले सां, ॿोली जे हवाले सां कहिड़ियूं अहम ख़ूबियूं आहिनि? पहिरीं त महिरबानी तव्हांजी।
ऐं शाबस ॾियां थो तव्हांखे ऐं तव्हांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे, जंहिं सिंधी ॿोली ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन उर्स जे निस्बत सां सिंधी ॿोली ऐं हुनजा लहजा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ में जो हिकिड़ो अहम मौज़ू रखी असांजो ध्यानु वधीक जेको सो सभिनी जो छिकायो, या तव्हांजी महिरबानी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे, सिंध जो हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको मतिलबु त उन दौर में, हालांकि उहो अॼु खां जेको सो 300 साल अॻु जो दौरु आहे, उन दौर में जेके कमकारियूं हुआ, उन दौर में जेकी किरत हुई, उन में थोरी तब्दीली आई आहे, छाकाणि त उहे शयूं के पेशा हाणे कोन बि रहिया आहिनि, जेकॾहिं रहिया आहिनि त उहे तमामु घटि रहिया आहिनि या के त अञा बि मौजूदु आहिनि। पर तंहिं हूंदे बि उन में जेका शाह अब्दुल लतीफ़ शाइरीअ पंहिंजी शाइरीअ में जेके बि मुख़्तलिफ़ सुर आहिनि, उन्हनि जा जेके दास्तान आहिनि, उन जा जेके कहाणियूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेको जेको सुर आहे, उन में जेका ॿोली कमु आंदी आहे सा न फ़क़ति आम माण्हुनि जी आहे, उन्हनि उते जे माण्हुनि जी आहे, पर सच हीअ आहे त अॼु बि हेतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, ॿोलीअ में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, हर ॿोलीअ में तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, छाकाणि त वक़्तु तेज़ीअ सां गुज़रे पियो। के जेके कम आहिनि, के जेके किरतूं आहिनि, उहे आस्ते आस्ते ख़तमु थींदियूं ईंदियूं आहिनि, वरी नयूं ईंदियूं आहिनि, समाजी मुआशी हालतूं उहे तब्दील थींदियूं रहंदियूं आहिनि, त ॿोलीअ में बि उहे लफ़्ज़ के जेके से मतिलबु त घटि इस्तेमालु जो घटिजी वेंदो आहे, किन जो वधी वेंदो आहे, किन जो वरी नवां लफ़्ज़ बि अची वेंदा आहिनि, जेके नयूं किरतूं, नवां कम, नवां पेशा ईंदा आहिनि, जे हवाले सां वधी वेंदो आहे। पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी अॼु बि जेकॾहिं असां शाइरी पढ़ूं था त असांखे ॾाढी हैरत थिए थी त उन हवाले सां तमामु को घटि फ़र्क़ु आयो आहे। अॼु बि जेकॾहिं हुनजो सुर जेकॾहिं असां सुरसारंग पढ़ूं था त असां दंग था रहिजी वञूं, असां वञी था जेकॾहिं समुंड जे किनारे ते बीहूं ऐं उन्हनि माण्हुनि जी ॿोली ॿुधूं त असांखे हैरत थिए थी त शाह अब्दुल लतीफ़ त आहे ई हिते जो को शाइर, न फ़क़ति हिन इलाइक़े जो शाइर आहे, पर हीअ त को हाणे हुन जूं ॿोली जेका सा ॿुधी, उन जा लफ़्ज़ जेके उहे उन इस्तेमालु कया हुजनि, या ईअं किथे किथे लॻे थो त हे जेके माण्हू जेके किरत कनि पिया अॼु बि उते, त इन ॼण त शाह अब्दुल लतीफ़ जी ॿोली ॿुधी हे लफ़्ज़ पाण जेके इस्तेमालु कया आहिनि, ईअं ई जेकॾहिं जो मतिलबु त जिते मोखीअ जो ज़िक्र अचे थो, असां जेकॾहिं उनखे ॾिसंदासीं त असांखे ॾाढी हैरत थींदी त उहे बि जेके लफ़्ज़ आहिनि, उहा जेका ॿोली आहे, उनजो लहजो उहो ई आहे। ईअं जेके ससीअ जा 5 सुर आहिनि, असां जेकॾहिं बंबोर में वेंदासीं, असां जेकॾहिं अॼु बि जेकॾहिं पढ़ंदासीं मुख़्तलिफ़ हंधनि ते, त असांखे हैरत थींदी त शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में जेका ॿोली इस्तेमालु कई आहे, निज सिंधी ॿोली इस्तेमालु कई आहे, ऐं निज उहा सिंधी ॿोली जेका उन दौर में इस्तेमालु थी रही हुई या थींदी हुई। शाह अब्दुल लतीफ़ उन दौर में फ़ारसी बि कोन, हालांकि फ़ारसी तमामु वॾो ॼाणू हो, ऐं या अरबी या फ़ारसी उहा बि इस्तेमालु कोन कई, पर निज सिंधी ॿोली इस्तेमालु कई। उहा ॿोली जेका असांजे उन सामूंडियुनि जी आहे, उहा ॿोली जेका असांजे जेके करहा काहींदड़ जेके ओठार आहिनि उनजी ॿोली आहे, उहा ॿोली जेका असांजा पोरियत आहिनि उनजी ॿोली आहे, उहा ॿोली जेका ऐट कतींदड़ जी ॿोली आहे, उहा ॿोली जे सिंध जे निज जेको सिंध जो असुलु माण्हू उनजी ॿोली आहे। उहो माण्हू सॼी सिंध जो हिते जो हुजे या सिंध जे ॿिए छेड़े जो हुजे या हिकु छेड़े खां वठी ॿिए छेड़े जो हुजे, उहो न फ़क़ति सम्झे थो, न फ़क़ति हुन सां प्यारु करे थो, पर सच ई आहे असां सभु हिते वेठा आहियूं ऐं सिंध में हर माण्हू उहो ॻाल्हि, हर लिखियलु पढ़ियलु या थोरो घणो सम्झू माण्हू उहो इन ॻाल्हि खे सम्झे थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरी अहिड़ी आहे जो असांजे घर में हिकु या 2 फ़र्दनि खे ज़रूरु जेका सा कुझु बैत वधीक न त कुझु बैत ज़रूरु यादि हूंदा। इहा भिटाई जी ॿोली, उनजो फ़िक्र, उन जो पैगाम, उनजी वॾाई आहे त शाह अब्दुल लतीफ़ सिंधी ॿोलीअ, अच्छा उन में वरी बि इलाही ॻाल्हियूं अचनि थियूं। हर
जेको किथे किथे जेके लफ़्ज़ तब्दील थियनि था उनजो जेको मतिलबु त कंहिं लफ़्ज़ में जेको सो ज़मीर अचे थो, किथे पछाड़ी में उहो कीअं ज़मीरी पछाड़ियूं या ज़मीरी अॻाड़ियूं जेके मिलाए उन लफ़्ज़नि खे नओं कयो नओं करे थो, उहो कीअं थो अचे, उनजो जेको इस्तेमालु आहे उहो कमाल जो इस्तेमालु आहे। ईअं जेके असां ॾिसंदासीं त जेके ख़ासि करे मुख़्तलिफ़ किर्तन कमनि जा जेके औज़ार आहिनि उन जा नाला उन्हनि जो इस्तेमालु उहो असां ॾिसी बल्कि उन में पढ़ी दंग रहिजी था वञूं त शाह अब्दुल लतीफ़ मतिलबु त न फ़क़ति सिंध जो हर चिपो चिपो ज़रो ज़रो उहो घुमी उनजो सॼी सिंध जी उहा ॿोली पंहिंजी शाइरीअ में समाई। अॼु बि जेकॾहिं असां जेकॾहिं राजस्थान वारे इलाइक़े में या ॿियनि इलाइक़नि में अॼु बि जेकॾहिं जैसलमेर वारे इलाइक़े में या ॿियनि हंधनि ते असां वेंदासीं या उनजी ॿोली ॿुधूं था त असांखे हैरत थिए थी त कीअं शाह अब्दुल लतीफ़ बेटाई उहा ॿोली पंहिंजी शाइरीअ में इस्तेमालु कई आहे। ऐं जेका बि असांजी सिंध आहे हाणे जेका जीअं सिंध आहे त उनजी ॿोली जेका शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में हाणे उहो असांखे रुॻो उनखे सम्झण जी ॻाल्हि आहे, असांखे रुॻो उनखे उन ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे ऐं असां रुॻो बि उनखे जेकॾहिं थोरो बि जीअं शाह अब्दुल लतीफ़ बेटाईअ में जो हिकिड़ो बैत आहे त हितां खणी हुत जिन रखियोसीं रसियूं साजन सूंहं सुरत विखाई वेझो खणूं। ॻाल्हि इहा आहे त असांखे रुॻो उहा विख खणणी आहे। वाह साईं वाह। डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी, तव्हां बुनियादी ॻाल्हियूं कयूं शाह लतीफ़ जे ॿोली जे हवाले सां। ज़ाहिर आहे शाह लतीफ़ जी ॿोली जंहिंजे लहजनि ते असां जॾहिं ॻाल्हायूं था त उनखां अॻु में असां जेके मुख़्तलिफ़ किरतकार आहिनि, मुख़्तलिफ़ जेके हुनरमंद आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पोरियत आहिनि उन्हनि जी ॿोली ऐं उन्हनि जा जेके लहजा आहिनि या ख़ासि टर्मिनोलॉजी आहे उन इलाइक़े जी, मिसाल सामूंडी किनारे ते जेके रहंदड़ आहिनि, डेल्टा ते रहंदड़ आहिनि, उन्हनि जी ॿोली उनजो लहजो पंहिंजो आहे, पर थर जे माण्हुनि जो लहजो पंहिंजो आहे, मुख़्तलिफ़ इहे इलाइक़ा जेके आहिनि उन जे हवाले सां। पर इन खां अॻु में जो असां उन्हनि लहजनि ते तफ़सील सां ॻाल्हायूं, मां डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा खां पुछणु चाहींदुसि इहो त शाह लतीफ़ जीअं डॉक्टर माजी साहिबु चयो त उहो फ़ारसी ऐं ॿियूं ॿोलियूं जेके आहिनि से उहे बि ॻाल्हाए सघंदो हो या उहो सम्झी सघंदो हो, उनजी सम्झ हुई उनखे, उनजा खोड़ सारा दलील या मिसाल बि आहिनि। ख़ुदि रूमी जो रिसालो उन सां गॾु हुजणु इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त हू फ़ारसी खां वाक़ुफ़ु हुयो घटि में घटि, या हिकिड़ो अहिड़ो ख़त मिले थो पियो तारीख़ में जेको शाह लतीफ़ फ़ारसीअ में लिखियो आहे कंहिं आलिम ॾांहुं। त इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कनि थियूं त लतीफ़ साईं सिंधी खां अलावा ॿियनि ॿोलियुनि जी बि ॼाण रखंदो हुयो, पर तंहिंजे बावजूदि लतीफ़ साईं पंहिंजे शाइरी जे लाइ जेका ॿोलीअ जी चूंड कई उहा सिंधी ॿोली हुई ऐं उहा अवाम जी ॿोली हुई उन वक़्तु ऐं आम माण्हूअ जी ॿोली हुई। त इन जो बुनियादी तौर ते सबबु कहिड़ो हुयो जो लतीफ़ साईं चयो त जेतिरो फ़ारसी सिखियो ॻोल्हो तो ग़ुलाम, त कहिड़ो सबबु हुयो जो शाह लतीफ़ ॿियनि ॿोलियुनि जॾहिं त उहे जेके आहिनि उन वक़्तु वॾियूं अदबी शाहकार ॿोलियूं हुयूं ऐं उन्हनि ॿोलियुनि में जिन शाइरनि शाइरी कई उहे हिकिड़े अज़मत जे बुलंदियुनि ते पहुता ऐं मां सम्झां थो त शाह लतीफ़ खे डिघे अरसे ताईं शायदि असांजे किन आलिमनि त दहकानी शाइर बि लिखियो या सुगड़ बि लिखियो, त छा इन जो सबबु इहो त न हुयो त उन सिंधी ॿोली में शाइरी कई, इन जे करे इहे सभई ॻाल्हियूं थियूं? जी बिल्कुलु डॉक्टर साहिबु, जीअं डॉक्टर माजी साहिबु चयो त हुन फ़ारसीअ में शाइरी न कई उनखे छॾे करे सिंधीअ में, पर मां त चवंदसि हुन फ़ारसीअ खे छॾे करे जेको माण्हुनि में अहसासु कमतरी हुयो सिंधीअ जे हवाले सां उन मां कढियो, यानी जेको फ़ारसी घोड़े चाटसी जे हिकिड़ो रोब हुयो जेको माण्हुनि ते वेठल, त उन मां कढण में शाह लतीफ़ जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे। त यकीनन हाणे शाह लतीफ़ जी जेकॾहिं ॼाण जी असीं ॻाल्हि कयूं त उहो रिसालो असांजे लाइ काफ़ी आहे, यानी असां ख़त बि मिलनि था, ॿिया हवाला बि मिलनि था, पर जेकॾहिं असां सिर्फ़ु शाह जो रिसालो खणी उनजो मुतालियो कयूं त चिटा सुबूत आहिनि त अरबीअ जो चङी तरह ॼाणू हुयो, हुनखे पूरी वाक़फ़ियत हुई, जंहिंमें हुन न सिर्फ़ु क़ुर शरीफ़ जूं आयतूं पर हदीसूं कौल बि इस्तेमालु कया आहिनि, उहो को आम माण्हू नथो करे सघे, उहो जेको चङी तरह ॼाणंदो हूंदो उहो कंदो। साॻी तरह सां फ़ारसी त ज़ाहिर आहे हिते पढ़ाई वेंदी हुई, त ऐं मौलाना रूमीअ जो जेको रिसालो गॾु हूंदो हुयो त फ़ारसीअ जा केतिरा ई असांखे रिसाले में मिसाल मिलनि था। त इहे ॿोलियूं ॼाणंदे उन्हनि ते दस्तरस रखंदे शाह लतीफ़ ॾिठो त जेको मुंहिंजो आम माण्हू आहे
उहो उन्हनि जे करे मां फारसीअ में कलाम चवंदुसि त सम्झी कोन सघंदो। यानी शाह लतीफ़ वटि पंहिंजी शाइरीअ जो मक़सदु हुयो। हुन शाइरी इन जे लाइ कोन पई कई त मां को वॾो शाइर थियां, हुन शाइरी इन जे लाइ कई त मां माण्हुनि खे कुझु सम्झाए सघां, हुननि जी का इस्लाह करे सघां। त उन जे करे हुनजो इहो कमु उहो सिंधी ॿोलीअ में करे सघियो पिए ऐं उन सिंधी ॿोलीअ में अहिड़े बहितरीनु तरीक़े सां कयो आहे जो अॼु ॾींहुं ताईं असां हुनखे सिंधी ॿोलीअ जो महिमार चऊं था। असांखे को बि मुस्तनद जेकॾहिं हवालो खपे थो, तव्हां ॾिसो त डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जॾहिं पंहिंजो ग्रामर लिखियो त उन में हुन हवाला शाह लतीफ़ जे रिसाले मां खयां। साॻी रवायत हलंदी रही, भेरूमल हुजे या पंहिंजो डॉक्टर बलोच हुजे, अॼु बि असीं उतां शाह लतीफ़ जे रिसाले मां सिंधी ॿोलीअ जी ॼण त सिहत जी असां वटि उहा सनद आहे शाह जो रिसालो। त यकीनन शाह लतीफ़ ॿियनि ॿोलियुनि खां वाक़ुफ़ु हुयो, ॼाणंदो हुयो, पर हुन ॼाणी वाणी यानी शऊरी तौर ते सिंधीअ में पंहिंजो कलाम चयो, छाकाणि त हुनजो जेको मुखातिबु हुयो उहो सिंध जो माण्हू हुयो, हू उन सां ॻाल्हाइणु चाहे पियो ऐं उन जी ॿोलीअ में। ॾिसो त हिकिड़ो माण्हू जेको अरबीअ जो बि वाक़ुफ़ु आहे, फारसीअ जो, सिंधीअ ते चङी तरह दस्तरस रखे थो, पर अवामी लहजे खे केतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां इस्तेमालु कयो अथसि त करे ताक़त छॾी। हाणे उहो ताक़त लफ़्ज़ इस्तेमालु करे सघे थो, पंहिंजो जुंग जहाज। हाणे अॼु बि तव्हां ॾिसो त जहाज लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो, काकत असांजी बहिराड़ीअ में कुझु माण्हू इस्तेमालु कनि पिया। त इहो जेको अवामी लहजो हुयो ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु ॾींहुं ताईं शाह लतीफ़ असांजे दिलियुनि में ज़िंदा आहे। शाह लतीफ़ ते हींअर बि असां जेके हिते वेठा आहियूं, हुन मां 3 जेके PhD जो डॉक्टरेट जूं डिग्रियूं आहिनि उहे शाह लतीफ़ ते आहिनि। त यानी PhD थियनि पियूं, थींदियूं रहंदियूं, थियूं आहिनि, पर उन जे बावजूदि जेको उहो माण्हू बि एतिरी ज़रूरत आहे उनखे सम्झण जे हवाले सां, पर साॻे वक़्तु उहो शाइर आम माण्हू जंहिं कॾहिं जेको कॾहिं स्कूल वियो ई कोन्हे उहो बि शाह लतीफ़ खे पढ़े सम्झे थो, उनखे ॻाए थो, हुनजा बैत जेके आहिनि मुख़्तलिफ़ मौक़नि ते इस्तेमालु करे थो, ख़ुशीअ जो मौक़ो हुजे या ग़म जो मौक़ो हुजे। तव्हां ॾिसो त कॾहिं कंहिंसां को हादसो थिए त हुनखे यादि थो अचे त पंहिंजो घोड़नि ऐं घोटनि जीअनि थोरा ॾींहं, कॾहिं कंहिंखे दुआ असांखे घुरणी आहे त असां चऊं था त सतुर कज सतार आउं उघाड़ी आहियां, या ॾेई पांद पनाह जो पंहिंजो ढकी ढकणहार। हाणे इहो सभु कुझु असांखे असांजे अहसास वाजिबु ओॾिया ई मङा, यानी असांजे अहसासनि खे शाह लतीफ़ ज़ुबान ॾिनी आहे, उन्हनि खे लफ़्ज़ ॾिना आहिनि। उहे जेके असां सभिनी जा अहसास हुआ उन्हनि खे शाह लतीफ़ हिकिड़ा लफ़्ज़ ॾिना आहिनि जेके अॼु बि असांजे ज़ुबान ते उहे ई क़ाइमु आहिनि। ऐं इहो ई सबबु आहे, तव्हां डॉक्टर सोरले जी थीसिस ॾिसो त उहो शाह लतीफ़ जी फ़िक्र ते बि ॻाल्हाए थो, पर हुनजी ॿोलीअ जी तारीफ़ कंदे नथो थकिजे। त शाह लतीफ़ या फ़लसफ़े जी जेका बि अहमियत आहे उहा ॿोलीअ जे करे ई आहे। जेकॾहिं ॿोली एतिरी ख़ूबसूरत न हुजे हा त फ़लसफ़ो असां ते एतिरो असरु न करे सघे हा। यकीनन शाह लतीफ़ जी शाइरीअ में तमामु वॾो फ़िक्र समायल आहे, पर फ़िक्र असराए थो तॾहिं थींदो जॾहिं ॿोली ख़ूबसूरत हुजे। तमामु सुठी ॻाल्हि। फ़िक्र असराए थो तॾहिं थींदो जॾहिं हुनजी ॿोली ख़ूबसूरत हूंदी। डॉक्टर साहिबा तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई ऐं इन ई ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं असां डॉक्टर ग़ुलाम नबी सदाई साहिब ॾांहुं। डॉक्टर साहिबु, हिते ॻाल्हि थी त शाह लतीफ़ जेको आहे उहे नवां लफ़्ज़ ठाहिया, माना ॿोलीअ में। मां त चवंदो आहियां त शाह लतीफ़ ॿोलीअ में 3 क़िस्मनि जो कमाल कयो आहे। हिकिड़ा जेके इनसे मतरूक थियल लफ़्ज़ जेके शाह लतीफ़ जे दौर खां अॻु जा लफ़्ज़ हुआ उन्हनि खे हुन ज़िंदा कयो। ॿियो उन दौर जी ॿोली उन खे हुन महफ़ूज़ कयो ऐं टियों इहो आहे त ॿोलीअ में थोरो ई फेर घेर करे लफ़्ज़नि ऐं लहजनि में उन जे किन से नवां लफ़्ज़ बि ठाहिया। जीअं ताक़त जी जॻह ते काकत जो मिसाल आयो, या जहाज़ जी जॻह ते जहाज़ जो मिसाल आयो, ऐं अहिड़ा केतिरा ई उन लफ़्ज़ जेके आहिनि से नवां ठाहिया आहिनि। त असां जॾहिं चऊं था त शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ जो मोहसिन आहे, शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ जो महिमार आहे, शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ जे हुस्नाकिन में जेको आहे सो इज़ाफ़ो कयो आहे, त तव्हां छा चवंदो त शाह लतीफ़ इन जेको लफ़्ज़नि जो शाह लतीफ़ जो जेको मांडराण आहे हिकिड़ो, त जेके पुराणा पंहिंजे दौर जा या पाण खां पंहिंजा ठाहियल जेके नवां लफ़्ज़ आहिनि उन जे हवाले सां हुन पंहिंजी ॿोलीअ खे कहिड़ो हुस्न बख़्शियो आहे? महिरबानी साईं दाने साहब। पहिरियों त मां तव्हां घणो थोराइतो आहियां जो तव्हां असांखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम करे ॾिनो ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वाकई नंढा नंढा प्रोग्राम करे। हूं त हमेशह ई सिंधी पंहिंजो लैंग्वेज अथॉरिटी वॾा प्रोग्राम कंदी रही आहे ऐं केतिरनि सालनि खां कमु कंदी रही आहे, पर जॾहिं खां नई तव्हांजी बॉडी आई आहे उनखां पोइ मां ॾिसां पियो त तव्हांजा कमु कुझु तुर्त ऐं सुरीला पिया थियनि। सो अॼु बि हीउ जेको आहे शाह लतीफ़ जे हवाले सां 281 जेको उर्सो उन हवाले सां तव्हां जेको मुबाहिस जो प्रोग्राम रखियो आहे इहो तमामु काराइतो आहे ऐं सिंधी ॿोली खे
तरक़ी ॾियण जे लाइ, उनखे सरसी ॾियण जे लाइ हीउ प्रोग्राम आहे। तो मां तव्हांखे इन बारे में मुबारकबाद ॾियां थो। महिरबानी। जेसिताईं तव्हांजे सवाल जो तालुक़ आहे त डॉक्टर मोहम्मद अली मांझी या डॉक्टर शादिया सफ़ीर साहिबु आहे जेकी ॻाल्हायो, उहो तमामु बहितरु हुयो। हक़ीक़त इहा आहे त शाह लतीफ़ सिंधी ॿोली जो पासदार आहे ऐं सिंधी ॿोलीअ जा जेके बि हिन वक़्तु जाग्राफिकली लिसानी जाग्राफी जेका बि हिन वक़्तु मुक़ररु थियल आहे सॼी सिंध में, लतीफ़ सरकार उन सभिनी जायुनि ते वियो आहे ऐं उन सभिनी लहजनि खे पंहिंजी शाइरी में हुन इस्तेमालु कयो आहे। छाकाणि जो जेकॾहिं शाह साईं जे कलाम खे असां जॾहिं चवंदा आहियूं रिसालो, त उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त असां लतीफ़ जे रिसाले माना पैगाम जी सूरत ॾियूं था पिया। ऐं जॾहिं बि कंहिं शइ खे पैगामी सूरत में ॾिबो आहे त उहो तॾहिं ॾिबो आहे त जॾहिं माण्हुनि में उन शइ जो शऊर उजागर कजे। त लतीफ़ सरकार इहो चाहियो पए त मां पंहिंजे माण्हुनि में अहिड़ो शऊर उजागर कयां जंहिंमें ज़िंदगी जा जेके बि लवाज़मात आहिनि, उहे इक़्तिसादी हुजनि, समाजी हुजनि, सियासी हुजनि, उन सभिनी जे बारे में मां उन्हनि खे रोशनी अता कयां ऐं जीअं उहे माण्हू उन्हनि दगनि ते रस्तनि ते हली कामयाबी माणीनि। ऐं भिटाई सरकार इन हवाले सां जेकी बि बैत चया, जेके बि कलाम चयो, उन सभिनी में हुन पंहिंजे माण्हुनि खे ख़ासि तौर ते मुखातिबु कयो आहे ऐं उहे माण्हू अहिड़ा जेके अबोजनि सादाहनि, जेके कुझु नथा ॼाणनि, पर शाइर जो बुनियादी कमु इहो आहे त उन्हनि खे पंहिंजे वजूद सां ॻंढे ऐं जेकी चवे त उनजो उहो जेको आहे कारी सम्झी सघे। इहो हिकिड़ो मुआइदो थींदो आहे ॿिन्ही जे विच में, शाइर ऐं कारी जे विच में। त शाइर जेको आहे, लतीफ़ जेको आहे, जेकी चयो उनजो कारी उनखे बख़ूबी सम्झी सघे पियो। इन हवाले सां लतीफ़ जेको आहे शाइरी कई ऐं ज़रूरी न आहे त लतीफ़ सरकार जेको आहे इन सभिनी भाङनि में घुमी ऐं सभिनी में जेको आहे ॿोली न पखेड़ी हुजे पंहिंजी, पर हाणे जेका कलाम आहे सॼो लतीफ़ जो सभिनी इन्हनि में पंहिंजो लहजनि में, इहे सभई लहजनि में लतीफ़ जेको आहे हर हिकु लहजे में सभिनी लहजनि खे इस्तेमालु कयो आहे। ज़रो हर हिकु लहजे में इस्तेमालु थी वियो आहे। यानी ईअं न आहे त ख़ालिस जेको आहे को लाड़ी लहजो आहे, को उतरादी लहजो आहे, पर भिटाई सरकार जेको आहे पंहिंजी ॿोली खे सभिनी लहजनि खे हर ॿोली में इस्तेमालु कयो आहे। इन करे जेको बि सिंधी ख़्वांदो लतीफ़ जे उन ख़िते में वेंदो, उन लाड़ी लहजे में वेंदो, उतरादी लहजे में वेंदो, काछे में वेंदो, लासी में वेंदो, त उन ॿोली खे सम्झी सघंदो ऐं ॿोली जेका आहे उहा जेका आहे लहजो जेको आहे उहो इन करे ॾुखियो न लॻंदो लतीफ़ जो। त लतीफ़ हर हिकु ख़िते खे, हर हिकु लहजे खे जेको आहे पंहिंजे कलाम में इस्तेमालु कयो आहे। ईअं खणी चऊं त शाह लतीफ़ जो, जीअं चवंदा आहियूं त शाह लतीफ़ जो रिसालो खोलण सां ॼण सिंध जो तारुफ़ थींदो आहे। हा, ईअं ॼण सिंधी ॿोलीअ जो मुकमल तारुफ़ थिए थो, सिंधी ॿोलीअ जो मुकमल तारुफ़ सभिनी लहजनि जो। सभिनी ऐं हाणे भिटाई लाइ असां चऊं था त हू सिर्फ़ु अरबी ॼाणंदो हुओ या फारसी ॼाणंदो हुयो, त ईअं न हुयो। छो त शाइर जे लाइ हिकु ॻाल्हि तमामु ज़रूरी हूंदी आहे, उहा इहा आहे त वॾो शाइर उहो लिखिबो जंहिंमें टे ॻाल्हियूं हुजनि। हिकु त उनखे पंहिंजी ॿोली ते वूर हुजे ऐं ॿियो त उनखे उन समाज जे कल्चर जी ॼाण हुजे ऐं टियों त उन धरती उन्हनि माण्हुनि जे नफ़्सियात जी उनखे मुकमिल महारत हुजे उन ते। त लतीफ़ सरकार में इहे टई ख़ूबियूं हुयूं। हुन खे पंहिंजी ॿोली ते बि वूर हुयो ऐं हुनखे पंहिंजे धरती जे कल्चर जी बि ॼाण हुई ऐं उनखे पंहिंजे माण्हुनि ऐं माण्हुनि जे नफ़्सियात जी बि ॼाण हुई। उन करे भिटाई सरकार जेकी बि कलाम चयो इन टिनि शयुनि खे साम्हूं रखे उनखां पोइ जेको आहे शाइरी कई। इन करे तव्हां जेकॾहिं असां पढ़ंदासीं त इहे टई ॻाल्हियूं जेके आहिनि भिटाई जूं असांखे कलाम में उनजूं मिलंदियूं। इन करे भिटाई सरकार सिंधी ॿोली खे इन करे अहमियत ॾिनी छाकाणि जो उन वक़्त में फारसी तराज हुई हिते। तुर्खान ऐं अरगून जेके आहे हिते अॻु में ई जेके हुआ मुग़ल, उन्हनि जी हुकूमत हुई, उन्हनि हिते फारसी खे राज कयो हो ऐं आम माण्हू जेको आहे उन लाइ सिंधी ख़्वांदे खे जाइल सम्झियो वेंदो हो। ऐं भिटाई सरकार उनखे उन अहसास कमतरी मां कढण जे लाइ बि सिंधी ॿोली खे तमामु घणो जेको आहे और उते रसायो ऐं हुन इहो ई तरह शेर चयो
त जे तूं फारसी सिखे त तूं गोलो गुलाम त जे माण्हू खे मां उन एहसास कमतरी में कढी ऐं सघां इन ॻाल्हि खे इन राय खे रद्द कयो जेका उन ज़माने जी हुई त फारसी घोड़े चाटसी ऐं सिंधी फारसी वाई घोड़े कम न आई, हा, इहो आमतौर ते हा। इन क़िस्म जा हुया। इन क़िस्म डॉक्टर साहब बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, पर असां पंहिंजे ख़ासि मौज़ू ॾांहुं बि ईंदासीं त छो त तव्हां लहजनि जी ॻाल्हि कई ऐं ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त शाह लतीफ़ जिते जिते पेर घुमाया आहिनि, सिंध जे जिन इलाइक़नि में वियो आहे, उतां जी जेका असां ॿोली यानी उतां जो लहजो जेको आहे उहो ख़ासि तौर ते इस्तेमालु कयो आहे। लहजो जेके असां डायलेक्ट चवंदा आहियूं ऐं उनखे जेको आहे उपभाषा बि चइबो आहे, संस्कृत में भाषा ॿोली ऐं उपभाषा, त उन डायलेक्ट्स जे हवाले सां या जेके लहजा आहिनि शाह लतीफ़ जी ॿोली जा, डॉक्टर मांझी साहब तव्हां खां मां पुछणु चाहींदुसि त जॾहिं असां शाह लतीफ़ जे शाइरीअ जे लहजनि जी ॻाल्हि कयूं था, या ॿोली त उनजी सिंधी आहे, पर उन जा जेके मुख़्तलिफ़ लहजा आहिनि उन्हनि में असांजे आलमनि जी इहा राय आहे ऐं इहो सच बि आहे त उनजो जेको हावी लहजो आहे उनजी शाइरी जो उहो लाड़ी लहजो आहे। अवां जो तालुक़ बि लाड़ सां आहे ऐं शाह लतीफ़ जे शाइरीअ जो हावी लहजो बि जेको आहे उहो लाड़ी आहे ऐं केतिरा ई उनजा खोड़ सारा मिसाल आहिनि। मिसाल लतीफ़ साईं जो मशहूरु बेत आहे त ॿई वेठा रून ॾुखी डूंगर पाण में, कंहिंखे की न चून मंझंदि जो प्रीतणो। त इहो जेको रून ऐं चून इहो ख़ालिस जेको आहे सो लाड़ी लहजो आहे। उत्तर में हिनखे रोअन ऐं चवनि चवंदा आहिनि, पर लाड़ में हिनखे रोअन चोन होन ऐं होन बराबरि ॾींहड़ा। लतीफ़ साईं जा खोड़ सारा अहिड़ा बेत आहिनि जेके असांखे उन लहजे जी तस्दीक कनि था त लतीफ़ जो हावी लहजो लाड़ी आहे। त तव्हां छा चवणु चाहींदो लतीफ़ साईं जे उन लाड़ी लहजे जे बारे में, या उन लाड़ी जेको फ्लेवर आहे बेटाई जी शाइरी में उन जे हवाले सां? महिरबानी तव्हांजी, बिल्कुलु ॾाढी बहितर ॻाल्हि आहे। शाह लतीफ़ बेटाईअ जे शाइरीअ में लाड़ी असरु घणो आहे, सरस आहे कुझु, इहा पंहिंजी जॻह ते ॻाल्हि बि आहे। पर मुंहिंजे ख़्याल में त आउं हिते इहा ॻाल्हि कंदे ख़ुशी बल्कि करणु चाहियां थो त शाह लतीफ़ बेटाईअ जेके पंहिंजा सुर चया आहिनि, उनजा जेके बि किसा कहाणियूं जेके बि उन में समायूं आहिनि, जंहिंजी तमसील वठी उन पंहिंजा सुर चया आहिनि, उहो सुर सथी जा सुर हुजनि, लीला चनेसर हुजे, या जेको सोरठ राय ॾियाच हुजे, या नूरी जाम तमाची हुजे, मुगल राणू हुजे, या ॿिया जेके बि आहिनि। शाह लतीफ़ बेटाई छाकाणि त हीउ सॼो सिंध जेका आहे उहा पहिरें पंधु घुमियो, उनजो अभ्यास कई। हाणे त हीउ दौरु आहे जो असां अॼु खां अॻु में त माना कुझु दौर अॻु में ई किताब वञी ॾिसंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ लाइब्रेरी में पिया हूंदा, उहे वञी ॾिसूं करियूं त किथे किथे किताब पिया आहिनि जी, उनजो वञी मुतालो करियूं त हिते जी जाग्राफी कहिड़ी आहे, हिते जी मुआशात कहिड़ी आहे, त मुआशी मसइला कहिड़ा आहिनि, हिते समाजी मसइला कहिड़ा आहिनि, कहिड़ियूं कहाणियूं आहिनि, हिते कहिड़ियूं दिलचस्पियूं आहिनि, कहिड़ियूं रांदियूं हूंदियूं, कहिड़ियूं किरतूं आहिनि। पर वरी बि हाणे त जदीद दौरु अची वियो आहे जो असां वियूं था, नेट ते वियूं था, असांजी हर शइ साम्हूं थी अची वञे। एसि ताईं कंहिं माॻ खे असां ॻोल्हियूं था, उनखे बि असां नेट ते घणो तणो ॾिसी था वठूं, या जेकॾहिं थोरी ज़रूरत थी पए त बि असां हुते वञूं था, असांखे ख़बर पए आहे किथां गस वञिबो, उहा लोकेशन ॾिसूं था, असां वञी हुते पहुचूं था। शाह लतीफ़ बेटाई अॼु खां 300 साल अॻु में थियो, जंहिं दौर में इहा ॻाल्हि न हुई, तंहिंजे करे हुन बहितर सम्झो त ॿियूं माण्हुनि खां ॻाल्हियूं ॿुधिजनि, या कीअं की लोक रवायतूं पंहिंजी जॻह ते उहे ॿुधिजनि, उहे थोरी जे ॿुधियूं सही, पर हर खिते में वञी पहिरें पंधु करे उते न फ़क़ति उते जी ॿोली, उते समाजी मसइला, उते जूं कहाणियूं, उते जूं दिलचस्पियूं, उते जूं रांदियूं रूंदियूं, उते जा मुआशी मसइला उहे ॾिठा वाठा। पर मुंहिंजे ख़्याल हिते आउं हीअ ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त शाह लतीफ़ बेटाईअ जिते जिते जा सुर आहिनि, जेके बि कहाणियूं जंहिं इलाइक़े सां तालुक़ रखंदियूं, जंहिं इलाइक़े जी पस मंज़र में चयल आहिनि, उन सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत लहजो इस्तेमालु कयो आहे। ऐं असां जेकॾहिं मुमर राणे खे ॾिसंदासीं त बि ईअं आहे, असां लीला चनेसर खे ॾिसंदासीं त बि ईअं आहे, असां जेकॾहिं ससीअ खे ॾिसंदासीं त बि ईअं आहे त कुले पाटो कंजरो, मथो गाड़ो, भेनर मुंहिंजो कुजाड़ो, मुंहिंजो कुजाड़ो भेनर हिन बंभोर में,
मतिलबु त कुजाड़ो लफ़्ज़ या इहे जेको अंदाज़ आहे जेको ॿोलीअ जो लहजो आहे त मुंहिंजे ख़्याल में त इहो छाकाणि त या कुजाड़ो कहां तोखे मालूम सभु खोड़ सारा अहिड़ा लफ़्ज़ या को इहो को करींदो कांद या अहिड़े क़िस्म जा जेके को तो कागर कोरिए अहिड़े क़िस्म बेठो जा विञाई मस इलाही लफ़्ज़ आहिनि ऐं ॿिया वरी बि नंढा नंढा लफ़्ज़ बि आहिनि पाण वटि सिंध में जेको असांजो सिंध हूअं त असांजी सॼी सिंध आहे ऐं असांजी अखियूं जेके आहिनि उहे ॿई हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि उनजी नज़र थोरो किथे कक लॻो असांजूं अखियूं आहिनि इहे सॼी सिंध असां लाइ ईअं ई आहे अखियूं आहे पर शाद लतीफ़ भेटाई उन में जेके लहजा इस्तेमालु माना जेको सिंधी ॿोलीअ जो हर सुर जो अलॻि अलॻि जो हाणे सुर ससीअ जा जेके सुर आहिनि या जेको सारंग जा सुर आहिनि या जेको सारंग या श्री राग जा सुर आहिनि या जेको सो सामूंडी जो सुर आहे असां जेकॾहिं उन में ॾिसंदासीं त ख़ासि करे ससीअ जे पंजनि सुरनि में म जो इस्तेमालु थियल आहे मर जो इस्तेमालु थियल आहे म माना न असां ॿिए ते न इस्तेमालु कोन कंदा आहियूं पर हुन छाकाणि त उते इस्तेमालु कनि था अॼु बि कनि था अॼु बि जेके उते जूं औरतूं आहिनि जेकॾहिं तव्हां हुन सां जेके झूना आहिनि हुन सां ॻाल्हाइबो त अदा चवंदा हीअ ॻाल्हि म कर त इहा माना इस्तेमालु थिए थी डॉक्टर साहब हिते हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कयां त माना शाह लतीफ़ जे शाइरी शाह लतीफ़ रिसाले खे जॾहिं उतलाए उन जे लफ़्ज़नि जी डेटा कढी वई त उन में घणे में घणो लफ़्ज़ इहो म या न मिलियो आहे यानी भेटाई वटि इनकार वधीक आहे माना फिलासॉफिकली या फिक्री तौर ते बि अच्छा मर लफ़्ज़ मर माना भले भले इहा शइ कजे उनजो लफ़्ज़ जो असां इस्तेमालु ॾिसंदासीं तमामु घणो आहे त अहिड़े क़िस्म जा जेके मुंहिंजो ख़्यालु आहे त ॿोली शाद लतीफ़ भेटाई जेको शाइरी आहे हुनजी जेका सिंधी ॿोली आहे उनजा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि मुख़्तलिफ़ सुरनि जा हर सुर जेको जंहिं पस मंज़र में उनजो पंहिंजो लहजो आहे अलबत जेका साईं ॻाल्हि अॻु में कई साईं डॉक्टर सदाई साहिबु त उन में बि असांजा के ॿिया मुख़्तलिफ़ लफ़्ज़ बची वञनि था जेके बि समाइल थी जंहिंजे करे ई असांजो माण्हू उनखे तकिड़ो बि सम्झी वञे थो हाणे ससी जा जेके पंज सुर असीं ॾिसंदासीं बंभोर में छाकाणि त ससी हुई असां उन इलाइक़े जी ॿोली पहिरीं जेकॾहिं ॾिसंदासीं त उते जा लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था नंढा नंढा जेके से लफ़्ज़ पंहिंजी शाइरीअ में ईअं मोतियुनि वांगुरु पूतल आहिनि जो माण्हू दंग रहिजी थो वञे वरी जेके वाट अॻिते वञे थो छाकाणि त उन दौर में थोरे जो मकरान ऐं केच वारो विंदर वारो इलाइक़ो उहो बलूचिस्तान में अची चुको हो पर उन खां पोइ मतिलबु त 500-600 साल अॻु में या 700-800 या उनखे जेको सो 1100 साल वधि में वधि चइजे त 1100 साल अॻु में जेको सो उहो इलाइक़ो सिंध सां हो अॼु खां 1400 साल अॻु में उहो इलाइक़ो सिंध सां हो जेको केच वारो इलाइक़ो मकरान ॼण त सरहद हो उनखां वरी उहो इलाइक़ो सॼो सिंध सां हो त उते बि सिंधी ॿोली उहा ॻाल्हाई वञे थी ख़ासि करे लस वारे इलाइक़े में जेका सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी असां शाद लतीफ़ भेटाई जेको सो पढ़ंदासीं त असांखे ॾाढी हैरत थींदी त उनजा उन जा लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जो लहजो लफ़्ज़ ख़ुदि जेको सो उन में बि उहो इस्तेमालु कीअं थो थिए उन में जेकॾहिं का ज़मीरी पछाड़ी या ॻियारी उहा जेकॾहिं मिले थी त उहा कीअं मिले थी जीअं मतिलबु पुनो असीं प्रीति जो को पेच पियोम बंभे हिन बंभोर में वेहण वेह थियोम बंभे लफ़्ज़ बंभो जेको उते इस्तेमालु थिए थो तमामु घणो एसि ताईं जो माण्हुनि जा नाला ई बंभो रखियल आहे त मतिलबु त इहा माना हद आहे त ईअं को शाइर माना उनजी ॿोली उनजो लहजो उन में एतिरो पेई वञे जो अहिड़ा लफ़्ज़ बंभे न बंभोर में वेहण वेह थियोम मतियूं मोटण संदियूं काकियूं कीअं में ॾियोम काकियूं कीअं में ॾियोम सतियूं साह संदोम थियो हवाले होत जी त इहो जेको थियोम ठीकु आहे अहिड़े क़िस्म जा खोड़ जा या जेको मछड़ लफ़्ज़ इस्तेमालु थियनि इहे जेके छाकाणि इहा जेकी ॻाल्हि आहे हिते मुख़्तसर वक़्तु आहे तंहिंजे करे उहे सभु भई त नथा पढ़ूं मछड़ पांत पिसाई त उहे जेके लफ़्ज़ आहिनि जेके ईअं उन इस्तेमालु शाद लतीफ़ भेटाई कया आहिनि जो माण्हू दंग रहिजी वञे थो ईअं ई लाड़ जे लफ़्ज़ लाड़ जे निज जेको लाड़ जे मतिलबु मञर जेको लफ़्ज़ आहे उहो आम ॿियो जेको असांजो शहरनि में या ॿियनि में जेको सिंध जा ॿिया जेके भाङा आहिनि उन में घटि माण्हू सम्झी सघंदो पर मञर जो लफ़्ज़ जेकॾहिं किंजर जी कंधीअ ते ॿी माण्हू जी मूंखे यादि आहे डॉक्टर साहिबु मूंखे यादि आहे त तव्हांजो हिकिड़ो मकालो बि आहे मां सम्झां थो अहिड़ो जेको किंजर जे किनारे जेके वलियूं आहिनि या जेके वण आहिनि या जेके ॿूटा आहिनि उन्हनि जे नालनि जे हवाले सां त उहो बि ख़ुदि हिकिड़ो ज़ख़ीरो आहे थोरो अॻिते वधंदासीं तव्हां खां लाड़ी लहजे जे हवाले सां वधीक बि गुफ़्तगू तव्हां सां थींदी छो त इहो बुनियादी ऐं अहम लहजो आहे
डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा खां मां पुछणु चाहींदुसि त असां जॾहिं सिंध जा तबई भाङा ॾिसूं था पिया त हूअं त केतिरा आहिनि, पर माना 5 बुनियादी तबई भाङा आहिनि, जंहिंमें उत्तर आहे, विचोलो आहे, काछो आहे, कोहिस्तान आहे, थर आहे ऐं लाड़ आहे। इहे 6 जेके आहिनि से वॾा तबई भाङा आहिनि। त हर जेको तबई भाङो आहे सिंध जो, उनजो पंहिंजो हिकिड़ो लहजो आहे। पर मां त चवंदो आहियां त हर इन भाङे जे अंदरि बि वरी अञा जेके नंढा नंढा ॿिया बि लहजा आहिनि। तमामु घणा। जीअं मिसाल ख़ुदि असां उत्तर में वञूं था त शिकारपुर जो लहजो, जैकबाबाद जो लहजो अलॻि आहे। त वरी अॻियां असां वेंदासीं त होॾे जेको ख़ैरपुर, उबावड़ो ऐं घोटकी इन पासे जो लहजो अलॻि आहे। त इहो हुस्नाकी आहे भिटाई जे कलाम जी, त उन में न रुॻो उन्हनि डायलेक्ट्स खे शामिलु कयो वियो आहे, पर सब डायलेक्ट्स जेके उन जा आहिनि, नंढा लहजा जेके आहिनि, उन्हनि खे बि शामिलु कयो वियो आहे। त ख़ासि तौर ते हिते जेका ॻाल्हि थी त शाह लतीफ़ जो जंहिं दास्तान जे हवाले सां पंहिंजो उहो लिखियो आहे, मिसाल सुहिणी आहे या सामूंडी आहे या सारंग आहे, त उते उन ख़िते जी ॿोली इस्तेमालु करे थो। उन सुर जे अंदरि सुहिणी में दरियाई ॿोली इस्तेमालु थिए थी पई, ऐं सारंग में ऐं मारवीअ में जेको आहे सो थर जी ॿोली इस्तेमालु थिए थी पई। ऐं अहिड़ी तरह सां ससुईअ में, ससुईअ जे 5 सुरनि में असांखे कोहिस्तान जी ॿोली घणी जेका हावी नज़र अचे थी पई। त तव्हां इन बारे में छा चवंदो? ऐं जॾहिं त हिन वक़्तु मौजूदा जेका सूरत हाल आहे, उन में ॾिसूं था त भिटाई जो रोज़ो असांखे जंहिं जॻह ते नज़र अचे थो उहो विचोले जो इलाइक़ो आहे। त लतीफ़ साईं मां सम्झां थो इन्हनि सभिनी लहजनि खे पंहिंजे शाइरीअ जे अंदरि तमामु हुस्नाकी सां सम्झायो आहे ऐं समायो आहे। जॾहिं असां क़दीम सिंध जी ॻाल्हि कयूं था त उहा चऊं था त मुल्तान खां कश्मीर ताईं आहे। साईं जी ॻाल्हि कई त इहे समूरा इलाइक़ा बलूचिस्तान में जेके हिन वक़्तु आहिनि उहे अॻे सिंध जो हिसो हुआ। त तव्हां छा चवंदो लतीफ़ साईं जे लहजनि जे इन हुस्नाकी जे बारे में? जी डॉक्टर साहब, हाणे जॾहिं को माण्हू गुलदस्तो ठाहिणु चाहींदो आहे न, त उहो चाहींदो आहे त बाग़ मां ख़ूबसूरत गुल चूंडे, हिकिड़ो सुहिणो गुलदस्तो ठाहे। सो ईअं बि शाह लतीफ़ जेको आहे हुन जॾहिं ॿोली खे चूंडियो पिए त उहे ख़ूबसूरत हुन जूं चूंडियूं असांजे साम्हूं पंहिंजे रिसाले में आंदियूं आहिनि। हाणे असीं चऊं था बिल्कुलु यकीनन लाड़ी लहजो जेको आहे सो हावी लहजो आहे शाह जे रिसाले जो, पर लाड़ी लहजे में अविसरगाई आहे तव्हांखे शाह जे रिसाले में कोन मिलंदी। यानी उहा जेका लाड़ी लहजे जी हिकिड़ी अहम ख़ूबी आहे उहा असांखे शाह जे रिसाले में नथी मिले। पर जेके इस्तफ़ाम जा लफ़्ज़ आहिनि, को कुॼाड़ो, कुॼा, उहे असांखे कसरत में उन में मिलनि था। त इहा ई ॻाल्हि आहे त पहिरीं ॻाल्हि त ज़ाहिर आहे तख़लीक़कार आहे, हू पंहिंजी तख़लीक़ सां जेके किरदार तख़लीक़ करे थो उन्हनि सां उन्हनि खे हक़ीक़ी रूप ॾियण जे लाइ उन्हनि जी ॿोली इस्तेमालु करे थो। त यकीनन मारवी जेको तालुक़ु थर सां आहे त उते थरी लहजो अची थो वञे, ससुई जो तालुक़ु कोहिस्तान सां आहे त उते कोहिस्तानी लहजो अचे वञे थो। अहिड़ी तरीक़े सां ॿिया असुर आहिनि। पर शाह लतीफ़ सभई जेके सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि उन्हनि जूं ख़ूबसूरतियूं खणी हिकिड़ो पंहिंजो लहजो ठाहे थो। असीं चई सघूं था त शाह लतीफ़ जी शाइरीअ जो बि हिकिड़ो लहजो आहे जेको सिंधी ॿोलीअ जे सभिनी ख़ूबसूरतियुनि खे समोए थो। जंहिंमें चयो त लाड़ी लहजो हावी लहजो आहे, पर असांखे अविसरगाई शाह जे रिसाले में उन हद ताईं नथी मिले जहिड़ी तरीक़े सां। हाणे उतरादी लहजो आहे शाह जे रिसाले में असांखे घटि मिले थो। कुझु जमाउ जूं जीअं सूरतूं आहिनि, कीअं जी ते कीअं न पर कीअं इस्तेमालु करे मींहं अखर हिकिड़े बादल थी बि इहो जेको बैत आहे। पर साॻिए वक़्तु वरी असीं ॾिसूं था त हालत अपादान जी जेका आहे जोड़जक, उहा वरी असांखे घणी शाह जे रिसाले में उतरादी लहजे वांगुरु मिले पई। कुल्हों कोरीन, बागों बस्ती या अहिड़े तरीक़े सां ॿियूं जेके शयूं आहिनि। त उनजे करे असीं चई सघूं था त यकीनन शाह लतीफ़ सॼी सिंध जो सैर सफ़र कयो त हुनखे कहिड़े इलाइक़े में कहिड़ो लहजो, कहिड़ी बनावट इस्तेमालु थिए थी, उनजी चङी तरह ख़बर हुई। ऐं हू पंहिंजे किरदारनि सां, पंहिंजे उन्हनि कहाणियुनि दास्ताननि सां एतिरो त उन्हनि में इन्वॉल्व हुयो, एतिरो त उन्हनि खे तख़लीक़ करण खां पहिरीं पाण उन में ईअं खणी चऊं त समाइजी वियो जो हू उन्हनि खे हक़ीक़ी रंग तॾहिं ॾेई सघियो। त उनजे करे असांखे उन इलाइक़े जी उन में ॿोली नज़र अचे पई। त इहो ई आहे, असीं जॾहिं सुर मारवी जो मुतालियो कयूं था त असांखे थरी लहजो उन में मिले थो, जंहिंमें साठी को लफ़्ज़ बि इस्तेमालु थिए पियो, जंहिंमें सिंजण लफ़्ज़ बि इस्तेमालु थिए थो। शाह लतीफ़ चवे थो त डुंगा ॾाढे पुटनि ॾिना के ॾियनि। हाणे डुंगा जेको ताने मेणे जे लाइ थरी लहजे में इस्तेमालु थिए थो। ख़ूब केतिरा ई असांखे लफ़्ज़ मिलनि था। त असांखे शाह जे रिसाले में यकीनन सभई जेके सिंधी ॿोलीअ जा लहजा आहिनि उहे पंहिंजे किरदारनि जी मार्फत, पंहिंजा जेके हुन जा किरदार आहिनि
आहिनि असां ताईं पहुचनि था ऐं उन्हनि जूं बि असीं चऊं त हिकिड़ो ख़ूबसूरत इस्तेमालु ज़ाहिर आहे जेको ॾांव आहे उहो वॾी अहमियत रखे थो त शाह लतीफ़ अहिड़ी ख़ूबसूरतीअ सां इस्तेमालु कयो आहे जो हिकिड़ो निरालो लहजो शाह जे रिसाले जो बणिजी वञे थो जेको हर हिक खे मोहे थो। तमामु सुठो डॉक्टर साहिबा। डॉक्टर साहिबा तव्हां हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि कई त शाह लतीफ़ इन्हनि समूरनि लहजनि खे समाए ॼण को नओं लहजो ठाहे थो। त असां डॉक्टर साहिबु असां तव्हां ॾांहुं ईंदे मां इहा ॻाल्हि ई करणु चाहींदुसि त जॾहिं असां चऊं था त शाह लतीफ़ जी शाइरी शाह लतीफ़ जे शाइरी जी जेका ॿोली आहे उहा हिकिड़ो गुलदस्ते वांगुरु आहे, हिकु इंडलट वांगुरु आहे जंहिंजा केतिरा रंग आहिनि ऐं इहे सभई रंग गॾिजी हिकिड़े रंग में समाइजी वञनि था। असां छा उनखे लतीफ़ी लहजो चई सघूं था? जॾहिं हू समूरा लहजा समाइजनि था त छा हिकिड़ो नए लहजे जो जनमु नथो थिए? छा असां उनखे हिकिड़ो लतीफ़ी लहजो नथा चई सघूं? तव्हां सही चयो। सवेरे मां जेका ॻाल्हि कई जी त जेके बि लहजा सिंध में ॻाल्हाया वञनि था उन सभिनी लहजनि में हर लहजे जा लफ़्ज़ मौजूदु आहिनि। जी मूं इहा ॻाल्हि पई कई भिटाई जे कलाम में। जी इहो ई जेको अधी ॻाल्हि कई हाणे शादिया सफ़ीर त बिल्कुलु ईअं इन सभिनी लहजनि में असांजा लतीफ़ जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। बिल्कुलु सही। इहो जेको गुलदस्ते जी ॻाल्हि आहे न त वाक़ई लतीफ़ जो पंहिंजो हिकिड़ो लहजो आहे। सही। ऐं उन लहजे इहो उनजो कमाल इहो आहे लतीफ़ जो त लतीफ़ इन सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखे सिंधी समाज खे हिकु करण जी कोशिशि कई। जॾहिं त चाइना में लहजा अहिड़ा बि आहिनि जेके सम्झ में न ईंदा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी चाइना में अहिड़ा बि लहजा आहिनि जेके हिकु लहजे वारो ॿिए लहजे खे न सम्झी सघंदो आहे। असां सभिनी लहजनि खे जेको आहे सभु सिंधी ॻाल्हाईंदड़ सम्झी सघंदा आहियूं। त भिटाई इन करे इन सभिनी लहजनि जे अंदरि पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे थो। चए थो आउं आहियां इन्हनि में, इन सभिनी लहजनि में आहियां। इन करे ई असां सभु माण्हू सभिनी लहजनि खे बख़ूबी सम्झी सघंदा आहियूं। ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो शाह लतीफ़ खे कंहिं हिकु ख़िते या कंहिं हिकु इलाइक़े जा माण्हू ओन नथा कनि। न सॼी सिंध ओन करे थी ओन करे थी। ऐं पोइ उनखां पोइ जेसिताईं लाड़ जो तालुक़ु आहे त लाड़ खे भिटाई ख़ूब घुमियो आहे। जी ऐं समुंड जो पाछो वतो अथई या पंहिंजो हिंगलाज माता ते वियो आहे, उतां मोटियो आहे त उतां मोटंदे पंहिंजो मुखी मतारनि जे क़बरुनि ते वियो आहे। वरी कराची आयो आहे त मोरड़े वारी ॻाल्हि ॿुधी अथई। वरी उनखां पोइ बंबोर आयो आहे त ससुई जी ॻाल्हि सुनी अथई। ईअं वरी समुंड जी पटी वठी जॾहिं हेॾे वियो आहे पंहिंजो सामुंडी बंदरनि ते द्वारका ते जी जी त खंभात ते उते वरी इनखे अखा विझंदे ॾिठो अथई औरतुनि खे जेके सामुंडी पंहिंजे वरनि जे लाइ मोटाइण जे लाइ या उन सौदागरनि जी कहाणियूं ॿुधियूं अथई त पोइ सुठो सामुंडी सिरजी पियो, ससु जा सुर सिरजी पिया, उनखां पोइ सुर सिरराग सिरजी पियो। ईअं भिटाई साहिबु जेके आहिनि उन सुरनि में हेॾे वियो वरी नूरी ते आयो जेकॾहिं ठठे खां मोटंदे त वरी उते सुर कामोट लिखियईं। उनमें मीरबन जो ज़िक्र आहे सिर्फ़ु आहे त सॼो लाड़ इहे सॼी लाड़ी लहजो आहे। पर हर लहजे में जेके जिते जिते वियो आहे जेका जेका शइ हुन ते ॾिठी आहे उन हवाले सां उन्हनि ॻाल्हियुनि खे जेको आहे उन जेको आहे इज़हार कयो आहे उनजो उनजो ज़िक्र कयो आहे। असां ईअं चऊं त हिकिड़ा त लतीफ़ साईं जा लहजा आहिनि। मिसाल जिन खे असां चऊं था लाड़ी लहजो आहे, उतरादी लहजो आहे, लहजो आहे, सब डायलेक्ट आहिनि। पंहिंजो इहो बिल्कुलु लासी जदगाली आहिनि। पर मां सम्झां थो ॿियो असां ईअं बि चई सघूं था त शाह लतीफ़ जा हिकिड़ा लहजा आहिनि जेके उन माहौल जा लहजा आहिनि। जीअं असां चऊं त सामुंडी लहजो, दरियाई लहजो, सहराई लहजो ऐं कोहिस्तानी लहजो चई सघूं था। घरेलू माहौल औरतानी ॿोली वॾो आहे थर जे लहजे में इस्तेमालु कयो अथई। उनजो वाक़ई उहो वारी वारो लहजो आहे, थर जो लहजो आहे। हाणे जेकॾहिं असां उत्तर ते ईंदासीं उत्तर में त इहो जेको जमो असां कंदा आहियूं रेखा मेखा इहो भिटाई बि बैत आहे न हिकिड़ो त राणा तुंहिंजी राह ॾेहाड़ी ॾेखा ईअं न राणे जे रिहाण जूं रूह अंदरि रेखा। हाणे इहो हिकिड़ो असां वटि जमा करण जो तरीक़ो आहे जेको असां सिंधी में कंदा आहियूं जमा ऐं उनखे। अच्छा इहो बि ख़ासि उत्तर जे ख़ासि हिकिड़े इलाइक़े जो लहजो आहे। इहो उत्तर जे ख़ासि इलाइक़े जो लहजो आहे। ऐं लाड़ में वरी चऊं हिते चऊं ईअं आहे न। इहो थोरो घणो फ़र्क़ु आहे लहजनि में पर उहा सम्झण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, सम्झी सघनि थियूं। त भिटाई इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे जिते जिते वियो आहे उन पंहिंजे अंदाज़ सां उन लहजे खे सम्झी उते माण्हुनि जे लहजे जे आधार ते उहे ॻाल्हियूं कयूं अथई। पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां जेकाबाद में ॾिसंदव त जेकॾहिं उहो ई लफ़्ज़ तव्हांखे लाड़ में मिलंदा पर उहो भिटाई वरी इस्तेमालु कंदे ॾिठा अथमि।
हाणे हिकिड़ो बैत मां तव्हांखे ॿुधायां थो जी। जेको भिटाई जो गॾियल आहे हिकिड़ो लहजो, उन लहजे में जेको आहे भिटाई चए थो त उहो इहो आहे गॾियल, मुंहिंजो ख़्यालु आहे इन जो लहजो आहे भिटाई जो त वैरागी वारे अलाह अङण आणी ॾुख लाही देसि ॾील मां तुहन जी तारे ईंदमि उतारे खीअं जूं ॾींदमि ख़बरूं। हिन में लाड़ी लहजो बि आहे, उतरादी लहजो बि आहे, ॿई शामिल आहिनि हिकिड़े ई बैत में। त इहो लतीफ़ जो इन करे अधी वारी ॻाल्हि जेका आहे त हिकिड़ो गुलदस्तो आहे, उनजी पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, पंहिंजो लहजो आहे भिटाई जो, ऐं पंहिंजो लहजो हुजण जो सबूत इहो आहे त भिटाई पूरी सिंधी जो शाइरो, हीअ जेका लिसानी जोग्राफिकल हदूं आहिनि इन हदुनि खां उरांघे थो वञे, छाकाणि जो जेके अॻे जेके असांजो त सरहदी हदूं हुयूं सिंधी ॿोली ॻाल्हाइण जूं, उहे वधीक वेकिरियूं वसी हुयूं, हींअर घटिजी वियूं आहिनि। ईअं दिलनि खे बि विरायो वियो आहे असां, अॻे दिला जेके आहिनि उनजूं हद वधियूं ॿियूं हुयूं, हींअर दिलनि खे वरी जेको आहे ॿिए नमूने जोग्राफिकल अंदाज़ सां विरायो वियो आहे। पर भिटाई उन्हनि सभिनी हदनि में अॼु बि मौजूदु आहे, अॼु बि पढ़ियो वञे थो, अॼु बि हुनजूं उसनाखियूं माण्हुनि में उहे आम आहिनि। डॉक्टर मांझी साहब ॾाढियूं सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि सॼे अॼोकी हिन गुफ़्तगू में, पर मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि, जॾहिं असां चऊं था त शाह लतीफ़ सभिनी जो आहे, सभिनी लहजनि जो शाइरु आहे, सिंधी ॿोली जे सभिनी लहजनि जो शाइरु आहे, ऐं उन में जेके आहिनि से मुख़्तलिफ़ रुॻो इलाइक़नि जो न पर इलाइक़नि जे अंदरि जेके नंढा नंढा लहजा आहिनि उन्हनि खे बि हू खणी आयो आहे। त ऐं इन सां गॾोगॾु इहा बि ॻाल्हि थी असां वटि त लतीफ़ साईं नवां लफ़्ज़ ठाहे थो, नई ॿोली जोड़े थो, नवां इस्तिलाह उन में अचनि था, ज़मीरी पछाड़ियुनि ज़मीरी अॻियाड़ियुनि सां उहो ॿोलीअ खे जेको आहे हुस्न बख़्शे थो। त तव्हां छा था सम्झो त भिटाई जे जा जेके लहजा आहिनि, जेके बि लहजा आहिनि लतीफ़ साईं जी शाइरी जे अंदरि, उन्हनि लहजनि मां असां इहो तय करे सघूं था त को हिकिड़ो लहजो वधीक अहम आहे, ॿिया लहजा जेके आहिनि से घटि अहम आहिनि? महिरबानी तव्हांजी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधी ॿोलीअ में ऐं अॻ में बि सवेर बि ज़िक्र करे वियुसि त जेके बि सुर, जेके बि दास्तान, जेके बि क़िसा ऐं कहाणियूं पंहिंजे सुरनि में समायूं आहिनि, उहे सभु उन पस मंज़र में चयूं आहिनि। जेका तव्हां सवेर बि ॻाल्हि करे या तव्हां कई त उहो डायलेक्ट न पर सब डायलेक्ट आहे, यानी वो लहजो न पर उनजो नंढो लहजो बि आहे जंहिंमें सुरका मोड बि अची थो वञे या ॿिया अहिड़े क़िस्म जा आहिनि त उहे अची था वञनि। त मुंहिंजे ख़्याल में त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ, छाकाणि उते गंद जिनी जे गोॾ में बाबोड़ा पोशाक, हाणे ॿियो जेको गंद माण्हू उहो न चई सघंदो गंद जिनी जे गोॾ में, पर उते जो माण्हू जेको गंद खाए थो, गंद हिकिड़ो वक़्तु आहे, हिकिड़ी जेका सुहिणी शइ आहे, माना सुठी शइ आहे, माण्हू जो वीचारे जो गुज़ारी उन ते थिए थो, उहो त उन ख़राबु महसूसु कोन कंदो न। बिल्कुलु त माना उहो नंढो लहजो आहे। वेंदे जेको लाड़ जा जेके ॿिया पासा आहिनि उन्हनि में उन गंद खे कोन सम्झी सघंदो, माना उहो नंढा नंढा लहजा उहे बि शाह अब्दुल लतीफ़ उन सुर जी पस मंज़र, उन जी ज़रूरत मुताबिक़ उहे चया आहिनि, उते जा लफ़्ज़, उते जूं, छाकाणि त हुन हू हिकिड़ो ॿोलीअ सभु ॻाल्हियुनि सां गॾु सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो तहफ़ुज़ कंदड़ मुहाफ़िज़ आहे। तंहिंजे करे उहे लफ़्ज़ जेके उते इस्तेमालु कया विया थिए, उहे खणी किंझर ते जे इलाइक़े जा हुजनि, उहे खणी थर जा हुजनि, उहे कारूंजर जा उहे ढट जा हुजनि या पट जा हुजनि या जेके पारकर जा हुजनि या जेके से लसबेले जा हुजनि या खणी उहे जैसलमेर वारे इलाइक़े या उन सां लॻंदड़ इलाइक़े जा हुजनि, उहे खणी जेके हिते मतिलबु त हिन मुंबई जी वाड़ीअ वारे इलाइक़े जा हुजनि या किथे जा हुजनि, त उन्हनि खे हुन अहिड़े लिहाज़ सां इस्तेमालु कयो आहे जो उहे लफ़्ज़, उहा ॿोली, उहो लहजो, उहा सिंधी ॿोलीअ जो उहो लहजो ईअं महफ़ूज़ थी वियो आहे जो असां उहे बैत ॿुधाईंदे न फ़क़ति उन मां हिकिड़ो लुत्फ़ अंदोज़ थियूं था, उन मां उहो फ़िक्र बि असांखे मिले थो, उनजो पैगाम मिले थो, गॾोगॾु असांखे ॿुधाईंदे फ़ख़्रु थिए थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ पंहिंजी ॿोली, उन जा उहो सफ़ा नंढा नंढा लहजा उहे बि कीअं जेके से महफ़ूज़ करे छॾिया आहिनि जो अॼु उहे लफ़्ज़ असां ॿुधायूं था त यकदमि उनजी ख़बर पए थी, जेकॾहिं न त आम माण्हुनि खे नथी ख़बर पए थी छा आहे। त मुंहिंजे ख़्याल में त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई में विचोले ऐं लाड़ वारे इलाइक़नि जो लहजो घणो मतिलबु उन ते असरु वधीक थी आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे,
या उन जा सुर वधीक आहिनि, इन जे करे आहे इन इलाइक़नि जूं कहाणियूं घणियूं आहिनि, तंहिंजे करे किसा जेके घणा आहिनि इन जे करे मतिलबु त उहे इलाइक़नि जा लफ़्ज़ घणा आया आहिनि, उहो लहजो घणो आयो आहे। बाक़ी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सॼी सिंध जो शाइर आहे। उहा सिंध जेका मतिलबु त उन दौर में मतिलबु जेके इलाइक़ा हुआ शामिल हुआ, उन सॼी सिंध जो शाइर आहे। उहो समुंड वारे इलाइक़े जो बि आहे, उहो कोस्तान जो बि आहे, लाड़ जो बि आहे, उहो उत्तर वारे इलाइक़े जो बि आहे, त उहो असांजे थरपार कर वारे इलाइक़े जो बि आहे। तव्हांखे हैरत थींदी त अॼु बि जेकॾहिं असां मुतलब चैनल ते यूट्यूब ते ॿिए ते जैसलमेर या ॿिया इलाइक़ा या कच्छ भुज वारे इलाइक़े में शाह अब्दुल लतीफ़ खे जा जेके माण्हू ॿुधाइनि पिया, उहे जॾहिं ॿुधूं था त हैरत थिए थी। थोरी जो असां उन इलाइक़नि में कोन विया आहियूं, पर जॾहिं उन जी शाइरी शाह अब्दुल लतीफ़ जी ॿुधूं था असांखे हैरत थिए थी त उहे उन लफ़्ज़नि जो लहजो, उनजो जेको अंदाज़ आहे, उनजी जेका अदायगी आहे, उन में को फ़र्क़ु न आहे। इहा आहे लतीफ़ जी वॾाई त हूअ हर इलाइक़े जी सॼी सिंधी ॿोली, उन जा जेके बि लहजा या लहजनि जा बि नंढा लहजा उहे बि उन वटि महफ़ूज़ आहिनि, उहे बि असां अॼु पढ़ूं था। अलबत असां वटि शाह अब्दुल लतीफ़ ते थोरे जो घणो कमु थियो आहे, पर पंहिंजी जॻह ते हीअ बि ॻाल्हि आहे त अञा बि घणे कम जी ज़रूरत आहे, ऐं ज़रूरु थींदो मुस्तक़बिल में। छाकाणि त शाह अब्दुल लतीफ़ जे बैत जीअं सवेर था हिकिड़ी ॻाल्हि नंढी निकिती त शाह अब्दुल लतीफ़ जा अहिड़ा रसाले में अहिड़ा बैत बि आहिनि जेके शाह अब्दुल लतीफ़ जा कोन था सम्झा वञनि, पर शाह अब्दुल लतीफ़ जो शाइरी, उन जा बैत, उन जूं वायूं जेकॾहिं ॾिसंदासीं त हुनजो पंहिंजो हिकिड़ो ढांचो, हुनजो पंहिंजो हिकिड़ो सांचो आहे। उहो जेकॾहिं पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे, पंहिंजी हिकिड़ी तख़लीक़ी जेको सो अंदाज़ आहे, पंहिंजी हिकिड़ी दात आहे, उनजो पधिरो थी थो पए त हीउ शाह अब्दुल लतीफ़ जो आहे, हीअ त सिट शाह अब्दुल लतीफ़। ॾाढी सुहिणी ॻाल्हि। डॉक्टर मांझी साहिबु ॾाढो हिकिड़ो तव्हां सुहिणो जुमिलो चयो त शाह लतीफ़ सिंधी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ आहे, ऐं इहो बिल्कुलु सच आहे त सिंधी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ आहे। जॾहिं असां चऊं था हू सिंधी ॿोलीअ जो मुहाफ़िज़ आहे त ईअं सम्झो त हू सिंधी ॿोलीअ जे समूरनि लहजनि जो बि मुहाफ़िज़ आहे। डॉक्टर साहिबु तव्हां ॾांहुं मां ईंदे हिकिड़ो सुवालु मूंखे ज़हन में इहो आयो त शाह लतीफ़ जो कलाम जॾहिं असां पढ़ूं था, शाह लतीफ़ जी शाइरी जॾहिं असां पढ़ूं था, त शाह लतीफ़ जी शाइरीअ जो जेको मुखातिब लहजो आहे, जो ॻाल्हाए थो पियो, जंहिं उन जेंडर में उहो औरत आहे, त औरत जो बि हिकिड़ो पंहिंजो लहजो आहे ॿोलीअ में, ख़ासि तौर ते निस्वानी जेको लहजो थिए थो पियो, उनजी बि पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे। तव्हांजो त छो त कमु आहे शाह लतीफ़ जे शाइरी जे लिसानियाती पहलूअ ते, तव्हांजो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त कमु आहे, PhD आहे, त मां ख़ासि तौर ते तव्हां खां सम्झणु चाहींदुसि, ऐं अॼु असांजा ॾिसंदड़ बि इहो सम्झणु चाहींदा त शाह लतीफ़ जो जेको इहो औरताणो लहजो आहे, ख़ासि तौर ते कापायती खे जॾहिं असां ॾिसूं था पिया, ख़ासि तौर ते जॾहिं सामूंडीअ जे उन्हनि वणझारनि जूं जेके वनियूं आहिनि उन्हनि खे असां ॿुधूं था पिया, ख़ासि तौर ते जॾहिं ससुई ॻाल्हाए थी या सुहिणी ॻाल्हाए थी, त इहो सभु औरतूं आहिनि, ऐं लतीफ़ उन्हनि औरतुनि जे लहजे में ॻाल्हायो आहे। त इन औरतुनि जे लहजे जे हवाले सां तव्हां छा चवंदो, लतीफ़ वटि जेको औरताणो लहजो आहे? बिल्कुलु डॉक्टर साहिबु, तमामु उहो बि हिकिड़ो अहम मौज़ू आहे। हाणे ज़ाहिर आहे असांजे मुआशिरे में, बल्कि ईअं चइजे त हर मुआशिरे में मतिलबु हर फ़र्द जे ॻाल्हाइण में को फ़र्क़ु आहे, पर औरत जे हवाले सां मुख़्तलिफ़ हिकिड़ी समाजी हैसियत जे हिसाब सां हिकिड़ा मुख़्तलिफ़ टेबोज़ बि ॻंढियल आहिनि, त औरत खे आहिस्ते ॻाल्हाइणु खपे, या औरत खे कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइणु खपे, आवाज़ वधीक जेको आहे सो तेज़ न करणु खपे, त उहे सभु ॻाल्हियूं बि असांखे शाह लतीफ़ जी शाइरीअ में मिलनि थियूं। ऐं ॿी जेका औरत सां हूंदी आहे त औरत जो ॻाल्हाइणु अहिड़ो हुजे जंहिं मां उनजी लाचारी, बेवसी, उहा बि हीणाई ज़ाहिर थिए, त अहिड़ियूं ॻाल्हियूं बि असांखे नज़र अचनि थियूं। छाकाणि त असांजे मुआशिरे में बि इहे पंहिंजो आहिनि त मिसाल तौरु को मेल ॿार, को मर्द रहंदो, मर्द तूं रोई थो मुड़ुस माण्हू थी, त यानी औरत रोई सघे थी, मर्द नथो रोई सघे, त इहे सभई ॻाल्हियूं जेके आहिनि पोइ वरी असांखे ॿोलीअ में उन्हनि जो इज़हार मिलंदो आहे। हाणे जीअं शाह लतीफ़ चवे थो, माठ करियो मारियूं त कहियो सुहिणा कांग जो, हाणे माठ करियो मारियूं हिकिड़ो औरताणो अंदाज़ आहे, त उनजे करे ज़ाहिर आहे किरदार जेकी आहिनि, हूअं त ज़ाहिर आहे मर्द किरदार बि आहिनि, जिते नूरी आहे उते जाम तमाची बि आहे, जिते सुहिणी आहे उते कुनू बि आहे, पर हिकिड़ा अहम किरदार औरतूं बि आहिनि, त हू उन्हनि जी ज़बानी जॾहिं ॻाल्हाए थो त उन्हनि जे तरीक़े सां ॻाल्हाए थो, जंहिं मां उहा बेवसी बि ज़ाहिर थिए थी। हाणे हिते वरी सुवाल इहो पैदा थिए थो त छा शाह लतीफ़ औरत खे बेवस महसूसु करे थो, त यकीनन ईअं कोन्हे को। शाह लतीफ़ जी औरत चवे थो त
ससुई लंघियो सो मर्द जंहिं मात कया, पर उते वरी हू ससुई जे लाइ पंहिंजो इधर ऐं पंहिंजो हुन जा बेवसी वारा लफ़्ज़ बि इस्तेमालु करे थो, त उहो पर बि ॿिए पासे असांखे ससुई खे इहो बि त चवे थो त पंहिंजो वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिरी बोतन कारण पर आॾो टकर टर मतारो रतियूं। इहा बि त औरत आहे जेका जंहिं उहो ललकार अची थी वञे अचे। पिटाई बिल्कुलु जे डॉक्टर साहब लफ़्ज़नि इहो में। ॿुधाइणु चाहियो पिया त ज़ाहिर आहे हिकिड़ी समाजी हक़ीक़तूं बि जेके अदीब शाइर आहिनि उहे साम्हूं आणींदा आहिनि। हाणे असीं जॾहिं ॾिसूं त ॾिसो शाइरी सिर्फ़ु या ॿोली लफ़्ज़ कोन्हनि, उन्हनि जी ख़ूबसूरती कोन्हे, ॿोलीअ ज़रिए असांजे वहम जी बि अकासी थिए थी, असांजे अक़ीदे जी अकासी थिए थी। हाणे ससुई जे हवाले सां हिकिड़े बैत जी सिर्फ़ु हिकिड़ी सिट ॾिसो ऐं ॾिसो त हुनजी माना में असांखे केतिरो अॻिते वञिणो पवंदो। चए थो त केचन आन कढी त ॾुखी ॾावण ॾायो। हाणे ॾुखीअ जो ॾावण ॾाइण पहिरीं त हिकिड़ी शादी रस्म आहे, पहिरीं असांखे उनजी वज़ाहत करणी पवंदी। हाणे अॼु बि तव्हां सिंध में वञो त मुख़्तलिफ़ जेके रस्मूं रवाज आहिनि त भई सुहागण खे उहा रस्म अदा करणी आहे, ख़ासि करे पोइ ॾिठो वेंदो आहे त भई अहिड़ी औरत हुजे जंहिंखे पुटु हुजे उहा रस्म अदा करे। माना जेके माण्हुनि जा हिकिड़ा अक़ीदा वहम ऐं विसविस आहिनि, जंहिंजी पंहिंजी ज़िंदगी जेकॾहिं का ॾुखनि सां आहे उन में, त उहा माई रस्मूं रवाज न करे, छाकाणि जंहिंमें उहा रस्म रवाज करे थी त उन सां उहा शइ लागू थी सघे थी। त हाणे ॾिसो त उन रस्म जो बि ज़िक्र आहे त ऐं उन सां गॾु उन सां जेके वाबिस्ता हिकिड़ा वहम ऐं विसविस आहिनि, असांखे शा लतीफ़ उन्हनि जो बि हिकिड़ी सिट में सम्झाए छॾियो आहे। जॾहिं ससुई चवे थी त केचन आ न कड़ी, मां केचन खे कड़ी कोन हुयसि, पर का ॾुखीअ ॾावण ॾायो। शायदि जेको ॾावण वारी रस्म हुई उहा का अहिड़ी औरत अदा कई जेका ॾुखी हुई, इन जे करे ई ॾुख मुंहिंजे नसीब में आया आहिनि। त उन जे करे ॿोली हिकिड़ी माना ऐं लफ़्ज़नि खां वधीक आहे असांजी सोच, नफ़्सियात, वहमनि, विसविसनि, अक़ीदनि, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो जेको इज़हार आहे उहो ॿोलीअ ज़रिए थिए पियो। ऐं शाह लतीफ़ उहो एतिरे ख़ूबसूरत तरीक़े सां कयो आहे जो उन्हनि रस्मुनि खे सम्झाए छॾियो आहे। हाणे इन हिकिड़ी सिट खे जेकॾहिं असीं कंहिंखे सम्झाइणु चाहियूं त असांखे पूरी हिकिड़ी सिंधी क़ौम जी, ख़ासि करे औरतुनि जी उहा नफ़्सियात सम्झाइणी पवंदी त कीअं असांजी शादीअ जूं रस्मूं थींदियूं आहिनि, उते कंहिंखे जेको आहे सो अहमियत ॾिनी वेंदी आहे, केरु अदा कंदो आहे, कीअं अदा कंदो आहे। त अहिड़ी तरीक़े सां अलाए केतिरियूं शयूं जेके आहिनि से असांखे शाह जे रिसाले में मिलनि थियूं औरतुनि जी ॿोलीअ जे, रस्मुनि जे, रवाजनि जे हवाले सां। महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर सदा साहब खां मां हिकिड़ो अहम सुवाल करणु चाहींदुसि जेको मुंहिंजे ज़हन में पैदा थियो त जॾहिं असां शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ूं था ऐं असां अॼोकी हिन सॼी गुफ़्तगू में जेका ॻाल्हि कई आहे त शाह लतीफ़ जी शाइरी में न रुॻो सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि, पर जेके आहिनि से ज़ेली लहजा बि आहिनि, सब डायलैक्ट बि आहिनि। जॾहिं असां इहो चऊं था पिया त शाह लतीफ़ जो पढ़ंदड़ जेको आहे, शाह जो कारी जेको आहे, रिसालो पढ़ंदड़ जेको आम माण्हू आहे, छा उन लाइ इहो लाज़मी आहे त उहो सिंध जे ॿोलीअ जे समूरनि लहजनि जी ॼाण रखंदो हुजे? छा इहा ॻाल्हि ज़रूरी आहे? तमामु सुठो। सवेरे कुझु ॻाल्हियूं हिते बहस हेठि आयूं, हुन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई त शाह लतीफ़ सरकार नवां लफ़्ज़ जोड़िया पंहिंजे ज़माने में। हक़ीक़त इहा हूंदी आहे त जेके बि वॾा शाइर आहिनि उहे शाइर डिक्शनरियूं जेके आहिनि शाइरनि जूं मोहताज हूंदियूं आहिनि, डिक्शनरियूं शाइरनि जूं मोहताज हूंदियूं आहिनि, छाकाणि त शाइर लफ़्ज़ जोड़ींदड़ हूंदा आहिनि न। ऐं जॾहिं लफ़्ज़ खुटी वेंदा आहिनि न काफ़ियनि मां, त पोइ उहे काफ़ियनि मां केरु ॻोल्हे ॾींदो आहे उन्हनि खे? वॾा शाइर। जॾहिं नंढा शाइर खुटी पवंदा आहिनि किथे, छो त मुतनबी शाम मिलाज जो वॾो शाइर हो, उन वटि हिकु दफ़े हिकिड़ा शाइर गॾिजी आया त असां वटि हिन काफ़ी जा लफ़्ज़ कोन्हनि, ॿोली जा माहिर हुया, पर उन 11-12 लफ़्ज़ उन काफ़ी जा ॿुधाए छॾिया। त भिटाई अहिड़ो वॾो शाइर हुयो त हुन पंहिंजे दौर में खोड़ सारा लफ़्ज़ पाण जोड़िया, पाण ठाहिया, जेके अॼु बि, छाकाणि जो शेख हयात बि पंहिंजा लफ़्ज़ खोड़ जोड़िया आहिनि हिन वक़्त ते, उस्ताद बुख़ारी खोड़ लफ़्ज़ जोड़िया आहिनि। त इहो डिक्शनरियूं जेके आहिनि हमेशह उहे वधंदियूं रहंदियूं आहिनि, उहे छाकाणि वधंदियूं आहिनि उन शाइर जेके आहिनि लफ़्ज़ जोड़ींदड़ हूंदा आहिनि। अल्लामा काज़ी साहब वारो जेको 3 मयार हुन खयां आहिनि, हुन में हिकिड़ो मयार इहो ई आहे न, इहो बि आहे लफ़्ज़नि जो भंडार घणे में घणा लफ़्ज़। मिसाल ॾियणु चाहींदसि डॉक्टर साहिब त शाह लतीफ़ चवे थो त ॿाड़ो पीए न बिपुड़ी, मिठो मुंहुं लॻोसि। हाणे बिपुड़ी सिप जे लफ़्ज़ इस्तेमालु, त केॾो हुन में मुशाहिदो आहे, पोइ ॿिनि पुड़नि वारी आहे, त इहो नओं लफ़्ज़ आहे शाह लतीफ़ सां। अच्छा, अहिड़े नमूने सां असां जेकॾहिं ॾिसांसूं त असां वटि नफ़्सियाती तौर ते ॻाल्हि निकिती त
त औरतुनि जी नफ़सियात जेका आहे उहा असां जेकॾहिं ॾिसूं त बहितरीनु अंदाज़ सां तव्हांखे लीला चनेसर में सुर सरीराग में सुर सामूडी में नफ़सियाती तौर ते औरतुनि जा कमाल भिटाई करे ॾेखारिया आहिनि। वाह भिटाई उनमें असां उधारा आणिया वॻ चाढ़िया या पंहिंजो गभरू जॾहिं मुड़ुस हुन जा हलिया वञनि था उहे तलनि ते बि कीअं उहे रोइनि थियूं कीअं उसारा कढनि ही नफ़सियाती मामला जेके आहिनि भिटाई साहब उनखे महसूसु कयो आहे। ऐं ईअं लीला चनेसर वारे सुर में ॾिसो उन में बि कमाल जा जेके आहिनि उन तजुर्बा कया आहिनि भिटाई। त अहिड़े नमूने सां भिटाई जेको आहे उहो तव्हां चयो नंढनि लहजनि में जेको आहे इहो सुवालु तव्हां कयो त नंढनि लहजनि में ज़ाहिर आहे भिटाई साहब खे नंढनि लहजनि में बि कमु त जेको आहे मां चयो त नंढा लहजा बि वॾनि लहजनि जो हिसो आहिनि न। पर डॉक्टर साहब ॻाल्हि हिकिड़ो सुवालु इहो रहिजी वियो मां सम्झणु चाहियां पियो त शाह जो पढ़ंदड़ जेको आहे उहो उन जे लाइ छा ज़रूरी आहे शाह खे सम्झण लाइ शाह फ़हमीअ लाइ छा ज़रूरी आहे त उनखे सिंधी ॿोलीअ जे समूरनि लहजनि ते दस्तरस हुजणु खपे या उन्हनि जी सम्झ हुजणु खपे? यकीनन हुजणु खपे। इन करे त शाह खे सम्झण जे लाइ छो शाह असां वटि हिन वक़्तु शाह कोन्हे शाह जो रिसालो आहे शाह जो कलाम आहे। जीअं साईं ॻाल्हि कई त इहो गिंद लफ़्ज़ आहे या गंद आहे गंद जिनी जे गोॾ में पाबोड़ा पोशाक उन्हनि जी औताक राजा त असां वटि इहो ख़ासि तौर ते इन पासे ॾे गंद लफ़्ज़ इस्तेमालु कोन थींदो आहे उत्तर ॾे त लाड़ में इहो थींदो आहे त लाड़ में जेको कुम निकिरंदो आहे न कुम जेको आहे उहो कुम जॾहिं पुराणो थींदो आहे न पोइ उनखे गंद छॾींदा आहिनि उनजी पाड़ खे कुम जी पाड़ खे पोइ गंद छॾींदा आहिनि। त उत्तरादी लहजे में वारनि खे किन असांजे आलमनि खे केतिरनि खे इहा ख़बर कोन हुई उन करे उनखे गंद करे किचिरो इहा बि माना वरिती आहे किन असांजे अदीबनि ऐं इन करे पर इहो इन करे तव्हांजे सुवाल खे वधायूं था त जेकॾहिं इन्हनि सभु लहजनि जी हर कंहिंखे अदीब खे बि आलिम खे बि आम माण्हू खे बि ॼाण हूंदी त शाह जे कलाम खे सुठे नमूने सम्झी सघंदो त सभिनी लहजनि जी ॼाण हुजणु खपे। साहब इहे चऊं त शाह जे रिसाले पढ़ण खां पोइ हुनखे ॼाण थी वेंदी असांखे समुंड खे कोज़े में बंदि करे ॾियो त शाह जे लहजनि खे असां कहिड़े नमूने सम्झी सघूं था? मुंहिंजे ख़्याल में त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा जेको बि रसालो उन जी शाइरी गहराईअ सां पढ़ण सां ई असांखे सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ लहजा उनजो सुठी जेका असां ॼाण मिली सघे थी उन में ई उहो ख़ज़ानो मौजूदु आहे उहो असां पढ़ंदासीं त असां उन लहजनि सां न फ़क़ति उन लहजनि खे सम्झंदासीं पर उन लहजनि सां सलाहजी पींदासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि साईं मां तमामु घणो थोराईंदो आहियां डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब डॉक्टर शाज़िया सफ़ीर साहिबा डॉक्टर ग़ुलाम नबी सदर साहब तव्हां अॼु कहिड़े तमामु अहम हिकिड़े मौज़ूअ ते पंहिंजी गुफ़्तगू कई शाह लतीफ़ जे 281 उर्स जे हवाले सां अॼु असां ही ख़ासि मुज़ाकिरो रखियो हुयो। अॼोके मुज़ाकिरे में तमामु घणियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं पर हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि आई त शाह लतीफ़ जी शाइरीअ जा जेतिरा बि लहजा आहिनि उन्हनि समूरनि लहजनि जी पंहिंजी हिकिड़ी हुस्नाकी आहे। न रुॻो उन शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में जेके ॿोली जा बुनियादी लहजा आहिनि उन्हनि जे हवाले सां पंहिंजी शाइरी कई आहे उनजी शाइरी में लहजा मिलनि था पर उन सां गॾोगॾु सब डायलेक्ट जेके नंढा लहजा आहिनि उहे बि शाह लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहिनि ऐं असांजे आलमनि असांजे अदीबनि असांजे मौक़िक़नि इहा ॻाल्हि कई त इन्हनि सभिनी लहजनि खे मिलाए जेकॾहिं असां ॾिसंदासीं त शाह लतीफ़ जी शाइरी में हिकिड़ो ख़ासि लहजो ठहे थो ऐं असां उन लहजे खे लतीफ़ी लहजो चई सघूं था। ऐं असांजे आम पढ़ंदड़ खे जेकॾहिं शाह लतीफ़ जे शाइरीअ जे असुल फ़लसफ़े असुल फ़िक्र ऐं फ़हम ताईं पहुचणो आहे त इन्हनि लहजनि जे बारे में जेकॾहिं उन्हनि खे इहा ॼाण हूंदी त उहो शाह जे फ़िक्र शाह जे फ़लसफ़े खे वधीक वेझो ऐं गहराई सां सम्झी सघंदा। ऐं सभिनी जी वॾी महिरबानी असांजे मुअज़्ज़िज़ जेके महिमान आहिनि सभई उन्हनि जी महिरबानी जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। वरी कंहिं ॿिए मौज़ू सां कंहिं ॿिए भेरे ज़रूरु मिलंदासीं।